नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मसूब बुलगड़ी का ख़बर ॾींदा आहियूं। तालुका हैदराबाद यूसी 3 जे अली आबाद ऐं भरपासे जे इलाइक़नि में ड्रेनेज ऐं पाणी जो निज़ाम धरम भरम हुअण ख़िलाफ़ रवासियुनि समाजी अॻवान उशरत हुसैन जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते समाजी अॻवान उशरत हुसैन, गंगोराम लाड खान ऐं ॿियनि जो चवणु हो त यूसी 3 जे सिंधी वसंदे अली आबाद ऐं भरपासे जे इलाइक़नि जा बुनियादी मसइला हल नथा कया वञनि। असांखे हर दौर में नज़रअंदाज़ कयो थो वञे। हिननि जो चवणु हो त हितां जे ज़िले इंतिज़ामिया हैदराबाद ऐं चूंडियल नुमाइंदनि हिन यूसी खे मुकमल तौर ते विसारे छॾियो आहे। केतिरनि ॾींहंनि खां ड्रेनेज जो निज़ाम नाकारा हुअण करे रवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि, पर को बि नोटिस नथो वरितो वञे ऐं न ई वरी मसइला हल करण जी कोशिशि कई थी वञे। हितां जे इलाइक़े वासियुनि ऐं सुञाणंदड़नि ज़िले एडमिनिस्ट्रेशन्स हैदराबाद चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त यूसी 3 जे अली आबाद जा बुनियादी मसइला फौरी तौर ते हल कराए ॾिना वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।